अस्सलाम वालेकुम व्यूअर्स के हाल इन खुशहाल जी। असी इन वक्त मौजूद आहियूं ठिकरा ठो ऐं खानपुर महर जे विच सेंटर ते आहिनि शाहपुर महर, जिथे ही पीसे सरदार जी दावत आहे। हिनखे चवंदा आहिनि तड़ असो फ़कीर, साड़ फ़कीर आहिनि हिते। ये उन्हनि जी दावत आहे साड़ फ़कीरनि जी। ही बंगलो शरीफ़ आहे, उनमें अल्हम्दुलिल्लाह जेको पके अची 2-3 ॾींहं बचा आहिनि, जंहिंमें ही कमु जेको आहे तमामु ज़ोर शोर सां हली रहियो आहे। अचो तव्हांखे हिते दीदार बि कराईंदासीं हिन बंगले शरीफ़ जो, ऐं हिते जेके फ़कीर बीठा आहिनि उन्हनि सां, ऐं अंदरि जो तव्हांखे नज़ारा ॾेखारींदासीं। ही माशाल्लाह ही फ़कीर और अली अकबर मार साहब, फ़कीर मंठार साहब, ही सब जमायती, ही अली असगर फ़कीर, ही साईं फ़कीर बीठा आहिनि। ही अंदरि कमु हले थो, तव्हांखे थोरो नज़ारो ॾेखारींदासीं। ही बंगलो शरीफ़ आहे माशाल्लाह, भेज पगारा। ही अंदरि कमु हले थो। माशाल्लाह ये आहे बंगले शरीफ़ जो कमु हले थो पियो। ये कमु वारा बीठा आहिनि। माशाल्लाह फ़कीर साईं सब कम ये साईं फ़कीर साईं बीठा आहिनि। हाँ साईं, साईं फ़कीर भी आहिनि ऐं गामन खान गबूल भी आया आहिनि, जेके बहितरीन दोस्त भी आहिनि। वेझो 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 फ़कीर मंठार, ही फ़कीर असांजे इलाक़नि ते, असांजे जुअनि ते इमाम पागारे महिरबानियूं करे छॾियूं। ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे अल्हम्दुलिल्लाह। ही साईं वरी अक़ीदत सां मोहबत सां ही जेके मुर्शिद करीमनि सां मोहबत करनि था, ही गामन खान गबूल जी मुंहिंजा ही फ़कीर साईं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ही कमु हले थो। आमीन 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 आमीन। ख़ुशि नसीबी आहे साईं असांजे, असांजे इलाइक़ो, असांजे पूरे ते ईअं रहमतुनि जा ककर आहिनि। ही साईं आहे तड़ असू, जेको साड़ फ़कीर जा ही दावती आहिनि। ही ख़लीफ़ो आहे साड़ फ़कीर, ऐं उन्हनि जी आहे ही जेकी शाहपुर महर सां गॾु आहे तड़ असू जी दावत आहिनि। साड़ फ़कीर ख़लीफ़ो आहिनि। अंदरों बि करे थो, चाहे पंहिंजो फ़कीर आहिनि। हा हा, ही कमु हले थो अल्हम्दुलिल्लाह। ही असां हुर जेके आहियूं, भले असांखे 2 ॾींहं मिली वञनि, पर मुर्शिद करीमनि सां मोहबत आहे, ही असांजे लाइ को मसइलो ई न आहे। इनखे इंशाअल्लाह तव्हांखे वरी हिकु ॾींहुं बाद में वरी तव्हांखे ॾेखारींदासीं नज़ारा। थी तव्हां ॾिसंदव त हीउ नक्शो ई चेंज हूंदो। अल्हम्दुलिल्लाह ही सभु कमु ओके थी वेंदो। ही फ़कीर असां ही सुमार फ़कीर आहिनि। सभु जेके हुर आहिनि माशाल्लाह साईं। साईं सां छा सम्झो था हिन थोरे वक़्त में अल्हम्दुलिल्लाह असां त हुर आहियूं। हे थी वेंदो 2-3 ॾींहंनि में त इंशाअल्लाह। असां साईं पुर उमेद आहियूं, असांजो हर कमु फाइनल आहे।
बाबू जे छड़ो अचण जो इंतजार आ, ॿियो कम वग़ैरह असांजो हर शइ ओके कंप्लीट। थोरे टाइम में इंशाल्लाह, थोरे विच में हाणे 2 ॾींहं इंशाल्लाह सॼो कमु मुकमल थी वेंदो। इंशाल्लाह 2 ॾींहंनि खां पोइ घर आयासीं। रात जो बि कमु हलंदो आहे, ॾींहं जो बि कमु हलंदो आहे, राति ॾींहुं ॿई राति ॾींहं ॾींहुं कमु हलंदो आहे। माशाल्लाह साईं, ये त इंशाल्लाह 2 ॾींहंनि खां पोइ हिते तव्हांखे अजीब नज़ारा ॾिसण में ईंदा। लाज़िम वरी 2 ॾींहंनि खां बाद में बि ईंदासीं, सुभाणे बि ॾिसंदासीं इंशाल्लाह। सॼे जेके व्यूवर्स आहिनि उन्हनि खे ॾेखारींदासीं त ॾिसो केतिरो जज़्बो ऐं जोश ऐं मोहबत आहे पंहिंजे मुर्शिद सां, अक़ीदत ऐं एतिराम वारो जेको असांजो हूंदो आहे जज़्बो, उहो ॾिसण वटां हूंदो आहे। हा इंशाल्लाह फाइनल करे वठंदासीं। कमकार इंशाल्लाह थी वेंदो। हाणे हिन वक़्तु पीर सिंह सरदार जे आमद जी सिर्फ़ इंतज़ार आहे। माशाल्लाह, महिरबानी तव्हांजी वरी ॿाहिरि महिरबानी। हाणे अंदरि तव्हांखे थोरा नज़ारा ॾेखारियूं। अल्हम्दुलिल्लाह ही कमु हले थो। ही फ़क़ीर जेके आहिनि ही कमकार में लॻा पिया आहिनि जी। अल्हम्दुलिल्लाह 2 ॾींहंनि खां बाद में खलीफ़ो सार फ़क़ीर आया आहिनि। तड़ असू अल्हम्दुलिल्लाह ही कमु आहे। ही असांखे ख़ासि महिरबानियूं आहिनि असांखे फ़क़ीर हुर अली अकबर मार जूं, जंहिं असांखे इंशाल्लाह अञा त सिंगारींदासीं। हे त असांजे लाइ इंशाल्लाह 2 ॾींहंनि में इनमें तमामु थी वेंदी। असांजो जेको जज़्बो मोहबत आहे या मुर्शिद सां अक़ीदत आहे, उनमें वॾा आहिनि। असांजे लाइ हिकिड़ो ॾींहुं हुजे, हिकिड़े ॾींहं में बि अल्हम्दुलिल्लाह असां तयारियूं करे वठंदा आहियूं। असांजे लाइ जीअं असांजे ईद खां वधीक असांजे लाइ ख़ुशियूं आहिनि, ऐं असांजे ईदनि खां वधीक असांजूं ईदियूं आहिनि। ही जेसिताईं लाइव हूंदो हाणे त स्टार्टिंग आहे न देरि सां ईंदा आहिनि। पोइ बाद में थींदो आहे। ही पर वधीक अंदरि न कंदा। माशाल्लाह ही कमु हले थो। अल्हम्दुलिल्लाह ही माशाल्लाह ही बंगलो शरीफ खे सिंगारियो वियो आहे। ॿारनि जो ही मस्जिद शरीफ आहे। ये होॾे कमकार हले थो पियो। अल्हम्दुलिल्लाह ही लॻा पिया आहिनि। जमात जे लाइ आहे जेको अची हिते तरसदी। माशाल्लाह अञा तयारियूं हलनि थियूं। ॿार गेट ते लॻंदो। हा साईं, ही महिनत आहे। हाणे ही चंड ऐं सितारो काननि ते तयारु कई आहे। माशाल्लाह साईं। ॿार लॻंदो गेट ते ॿार। अञा थिए थो, अञा तयारियूं थींदियूं। इंशाल्लाह लाइटिंग बि थींदी। हिन ते मुकमल लाइटिंग थींदी। हा हे चंड ही काननि ते आहे जेको पंहिंजी महिनत सां ही बणाईंदा। अञा हिननि खे सिंगारबो, अञा हे स्टार्टिंग आहे हिननि जी। सिर्फ़ु कान तयारु थियनि, अञा सिंगार घणो थींदो हिनखे। इंशाल्लाह इंशाल्लाह पर चंपो मां हिनजी थोरी रिकॉर्डिंग अञा कंदोमांसि छड़ी हूं वारी। पोइ वरी हिन खे ॾिसूं था वधीक। वरी असां थोरी देरि में वरी लाइव अचूं था, जेको ॿाहिरों जो नज़ारो ॾेखारींदासीं।
ही 12 जो नज़ारो। ये ज़ियारत लाइ ग्राउंड इन पासे जमायत थींदी साम्हूं फौरन जो रूहानी पेशवा पीर साईं पगार उते ज़ियारत कराईंदो। ये ज़ियारत लाइ हिते माण्हू वेंदा ज़ियारत लाइ। ज़ियारत जो ग्राउंड आहे। ही ज़ियारत लाइ जेके जमायत ईंदी हे उन जे लाइ ही ग्राउंड बि आहे ऐं हेॾो साईं हे बि थी वेंदो ईअं न। हाँ इन पासे हे भी ग्राउंड आहे। हे अलहमदुलिल्लाह हिते हज़ारे लखे माण्हू अची बीहनि। हे वॾो ग्राउंड आहे। अञा हिन में लाइटिंग वग़ैरह साईं सुभाणे बि थी वेंदी। ये सुभाणे ताईं ये सॼी लाइटिंग थींदी हिन में। हिते लाइटिंग थींदी हिते शो थींदा अञा घणो। माशाल्लाह माशाल्लाह। हूँ भले छा आहे हे भले बंदि कर। वरी महिरबानी दोस्तो, थोरी देरि खां पोइ वरी थोरी लाइव कंदासीं, तव्हांखे ॿाहिरि ॾेखारींदासीं, अंदरि को रिकॉर्डिंग कंदासीं। महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।